Assalamu alaikum viewers, welcome to Cindy Cooking Channel. ऐं तव्हां सभिनी खे असांजे तरफ़ां हैप्पी न्यू ईयर। असां वियासीं हैदराबाद में, जिते असां हैप्पी न्यू ईयर सेलिब्रेट करणु वियासीं हैदराबाद जे बॉलीवुड मॉल में, जिते असां पिज़्ज़ा घुरायोसीं। खाइण खां पोइ यादि आयो त वीडियो बि ठाहिणो हुयो। हा, तमामु ज़बरदस्त हिते पिज़्ज़ा हुयो, गरम गरम असांखे ॾिननि। हिते तमामु माना रश लॻी पई हुई न्यू ईयर जे करे। तमामु सुठो माहौल हुयो। पोइ असां आइस्क्रीम ऑडर कई। सर्दी बि हुई पर न मुड़ियासीं। उन खां पोइ असां आयासीं कुझु शॉपिंग करण जो ब्रेकआउट जो आउटलेट। हे कोट मूंखे तमामु घणो पसंदि आयो, पर हिन जी प्राइस हुई तक़रीबन 11,000। इन करे मां सोचियो त ॻोठु वञी लुंडाए वठंदमि, 150 में मिलंदो। वैराइटी त तमामु सुठी हुई पर ॾाढी एक्सपेंसिव हुई। मूंखे ॾाढो वणे पियो। मां फिरी हिन कोट खे ई ॾिसां पई वई। मां चयो तरसो भला मथां सेल में अची वञे, बाद में ई वठंदासीं। हा, त हिते कुझु ॿारनि जूं बि वैराइटी हुयूं ऐं कुझु लेडीज़ जूं बि। हिन नदी खे सूट तमामु घणो पसंदि आयो। सोचे पई त वठां पंहिंजे ॿारनि जे लाइ, पर प्राइस ॾिसी हिन बि रखे छॾियो। हा, ॾिठो कोट फिरी हुन कोट खे ई पई ॾिसां। पोइ मां सोचियो को सस्तो भला स्वेटर ॻोल्हियां। हे कुझु मां स्वेटर पसंदि कयो, ब्लैक हुयो त ॾाढो प्यारो, पर हिन जी प्राइस बि हुई 7,000। बसि रखे छॾियो। सोचियो अगला सगला कढी पाईंदासीं, मिड़ई सियारे जो टाइम पास करिणो। वीडियो अपलोड थोरो लेट पई कयां, छो त जॾहिं वरी आइस्क्रीम खाईंदासीं सीअ में त पोइ तबियत ख़राबु थियणी हुई न। मिड़ई अॼु कुझु फ़रत थी हुई। मां चयो वीडियो अपलोड थी कयां, वेठी आहियां। त हीअ वाइट जैकेट एॾी प्यारी हुई, फल्फी। मिली वियो फ़र माना उहो फ़र न, ॿिली जी खल हूंदी आहे, नरम नरम। त ॾिसो तव्हां बि इंजॉय कयो विंडो शॉपिंग। कुझु वरितोसीं त न, हाणे एॾियूं प्राइज़ूं रखंदा त पोइ केरु वठंदो। वठण वारो केरु कोन हो, सभु ॾिसी हलंदा पिया वञनि। मिड़ई घुमण जो शौक़ु पूरो कयोसीं। वठंदा त असां हैदराबाद जी रेशम गली में आहियूं न, सस्ती शयूं जेके बार्गेनिंग बि करणी पए। हिते त फिक्स रेट हूंदा आहिनि वॾनि वॾनि मॉल ते। ऐं डमीअ सां हथु पियो मिलाए, जंहिंखे अखियूं न कन न काठ, उहो हिन सां छा हथु मिलाईंदो। हा, त मां निकितासीं। पोइ हिते सईद गनी जो कुझु क्रीम श्रीम वरितियूंसीं। इहे सही हुयूं, रीज़नेबल प्राइस में। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।